दीन जमीयत ताकतया आलिम फाजिल रहनुमा जहिमें बुजुर्ग अणगण्या सच्चा का तोड़े सोभ में हिन जो बेड़ो पारिया दीनी छाम जमीयत ते पूरी प्यारी शरीयत ते हासिल पंहिंजे जमात के हादीअ जी का हिदायत या दीनी जमीयत ताकतया पूरे पाकिस्तान में अहिड़ी नबी तंजीम हर पासे खां हक जी हीअ कंदी ताज़ीम या थोरियूं थोरियूं ग़लतियूं कंदो छो त ठहियो मिटीअ मां बंदो माण्हूअ खे हिते रखणी बसि नीयत साफ़ निहायत या दीनी जमीयत ताकत या नेक नसीब क़यादत या जंहिं ते हथो अल्लाह जो अहिड़ी पंहिंजी जमात या दीनी जमीयत ताकत या इंशा अल्लाह मुल्क में आणी दी शरई निज़ाम पंहिंजे जमीयत खे वणियल क़ादिर जो आहे कलाम पंहिंजे जमीयत खे वणियल क़ादिर जो आहे कलाम अमन अमान शरीयत में सचो रफ़ीक हक़ीक़त में हिन में शामिल खोड़न खे बख्शी रब विलायत या दीनी जमीयत ताकत या नेक नसीब क़यादत या जंहिं ते हथो अल्लाह जो अहिड़ी पंहिंजी जमात या दीनी जमीयत ताकत प्रचार मोहतमिम अमर से जो ही माण्हू मण यादार सोने नबीअ जो जंहिं सजायो सोणो ही बुस्तान सोने नबीअ जो जंहिं सजायो सोणो ही बुस्तान आहे रब कयो एहसान आहे रब कयो एहसान रब कयो एहसान रब कयो एहसान आहे रब कयो एहसान आहे रब कयो एहसान जिन जी याद स्तार हिते अॼु प्यारा उहे बावी शान अंदर थिया इज़्ज़त अज़मत वारा से बावी 12 हाफ़िज़ थिया ऐं 10 ॾिसी पढ़ियो क़ुरान 12 हाफ़िज़ थिया ऐं 10 ॾिसी पढ़ियो क़ुरान आहे रब कयो एहसान आहे रब कयो एहसान रब कयो एहसान रब कयो एहसान आहे रब कयो एहसान आहे रब कयो एहसान जामिया मुहम्मदिया में आ जलसो आलीशान गोठ बिरोही अब्दुर्रहमा बणियो आबाशान आहे रब कयो एहसान आहे रब कयो एहसान नाज़र छ न्याणियूं पढ़ियूं पिण पाक कलामुल्लाह गुल टिड़ी गुलशन में प्या खुशबू थी वहवा जेको सिखे क़ुरान थो सोई बेहतर आ इंसान जेको सिखे क़ुरान थो सोई बेहतर आ एहसान आहे जेको सिखे क़ुरान थो सोई बेहतर आ इंसान आहे रब कयो एहसान आहे रब कयो एहसान रब कयो एहसान रब कयो एहसान
आहे रब कयो एहसान, आहे रब कयो एहसान। कारी अता उल्लाह प्यारो, कारी